अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। इन 23 मार्च के ॾींहुं लाहौर शहर मिंटो पार्क में एक करारदाद पेश थी अॼु खां 78 साल पहिरीं, जंहिंमें इहो मुद्दा रखियो वियो त असांखे हिकु अलॻि मुल्क खपे, पाकिस्तान मुल्क असांखे खपे जेको अलॻि मुल्क हुजे। असां मुसलमान आहियूं, असां उन जे मुताबिक़ पंहिंजे मज़हब जे मुताबिक़ ऐं पंहिंजे जेको दीन आहे उन जे मुताबिक़ रहणु चाहियूं था, आज़ादु मुल्क हासिलु करणु चाहियूं था। अल्लाह रब्बुल आलमीन मुसलमाननि जी इन करारदाद खे पसंदि कयो ऐं उन सूरत में असांखे हिन पाकिस्तान जी सूरत में हिकु बहितरीनु अज़ीम पाकिस्तान, बहितरीनु मुल्क, बहितरीनु ख़ूबसूरत मुल्क असांखे मिलियो। हिन मुल्क सां, हिन वतन सां असांखे मुहबत करणु घुरिजे। शरीयत जो हिसो आहे मुहबत। अॼु आऊं तव्हांजे साम्हूं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़िंदगी जे मुताबिक़ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत, वतन सां मुहबत, इन हवाले सां गुफ़्तगू करणु चाहियां थो। उन खां पहिरीं अल्लाह रब्बुल आलमीन जो शुक्र अदा कंदुसि जे रब असांखे अहिड़ो अज़ीम ऐं बाइख़्तियार ऐं आज़ादु मुल्क असांखे ॾिनो। हिन मुल्क में असां मुसलमाननि खे को बि नथो रोके सघे दीन जे कम खां, शरीयत जे कम खां। पाकिस्तान अज़ीम मुल्क आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी असां सीरत खे जेको आहे सो अपनायूं ऐं ॾिसूं त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वतन सां छा मुहबत कई आहे। अॼु उहो बेवकूफ़ आहे जेको वतन सां मुहबत नथो करे, उहो बेवकूफ़ आहे जेको मुल्क सां दुश्मनी थो रखे, चाहे केरु बि हुजे, कंहिं बि क़ौम सां तालुक़ु रखंदो हुजे। जेको सचो ऐं हक़ीक़ी मुल्क वासी हूंदो उन जी मुहबत हूंदी पाकिस्तान मुल्क सां, हिन अज़ीम वतन सां। प्यारे पैगम्बर मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो तरीक़ो ॾिसूं। जॾहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नुबूवत मिली, उन नुबूवत मिलण खां पोइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम परेशान थिया। जॾहिं फ़रिश्ते सां मुलाक़ात थिए थी, सैयदा ख़दीजा रज़ी अल्लाह तआला अन्हा वरक़ा बिन नौफ़िल ॾे वठी वई आहे। उन चयो त तव्हांखे पंहिंजे इलाइक़े वारा पंहिंजे इलाइक़े मां जेको आहे सो बदर करे छॾींदा, तव्हांखे पंहिंजे इलाइक़े मां कढी छॾींदा। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अफ़सोस कयो, आ मुख़रजीय हुअ क़ाल वरक़तु नअम। अल्लाह जे रसूल तअज्जुब सां चयो, छा मूंखे पंहिंजे वतन मां कढी छॾींदा? त वरक़ा बिन नौफ़िल चयो, जी हा, तव्हांखे कढी छॾींदा। असां उहो वक़्तु बि पढ़ियो तारीख़ में जो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिजरत ते मजबूर कयो वियो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वतन सां वॾी मुहबत कंदा हुआ। वतन सां केतिरे क़दुरु अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुहबत हुई, अहिड़ी मुहबत हुई, अज़ीम मुहबत। जॾहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत पिया कनि त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जामे तिरमिज़ी जी हदीस आहे, इशारो कयूं काबतुल्लाह ॾे, बल्कि इशारो कयूं मक्का ॾे ऐं चयूं, ए मक्का, ए शहर, उहो शहर जेको अल्लाह रब्बुल आलमीन खे बि पसंदि आई तूं, अल्लाह साईं तोसां मुहबत करे थो, अहिड़े तरीक़े सां असां बि तोसां आऊं बि मुहबत कयां थो। पर जेकॾहिं तुंहिंजे इलाइक़े वारा मूंखे हितां कढण ते मजबूर न कना, निकिरण ते मजबूर न कना, त कॾहिं बि आऊं तोखे न छॾियां हा। एतिरे क़दुरु अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुहबत हुई वतन सां। अॻिते हलूं त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी केतिरी मुहबत हुई। असांखे रिवायत मिले थी सही बुख़ारी में, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी मुहबत जो अंदाज़ हिकिड़ो मिलियो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ कई आहे, अल्लाहुम्मा हब्बिब इलैनल मदीनत का हुब्बिना मक्कत औ अशद। ए अल्लाह, असांखे मुहबत ॾे मदीने सां जीअं असांजी मुहबत आहे मके सां, यानी मके वांगुरु मदीने जी मुहबत बि असांजी दिलि में रख, या उनखां वधीक असांखे मुहबत ॾे। ऐं एतिरे क़दुरु अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो वतन, पंहिंजो मुल्क छॾण खां पोइ, पंहिंजो इलाइक़ो छॾण खां पोइ ग़मज़दा हुआ, परेशान हुआ। अल्लाह रब्बुल आलमीन वाइदो कयो क़ुरान मजीद में, फरमाए, इन्नल्लज़ी फ़रज़ अलैकल क़ुरान, उहा ज़ात जे तव्हां ते क़ुरान खे फ़र्ज़ करार ॾिनो आहे, लरादुका इला मआद, यकीनन ज़रूरु तव्हांखे वापसी असां उन ई अज़ीम शहर ॾे मोकिलींदासीं। यानी इहो अल्लाह रब्बुल आलमीन वाइदो कयो, तव्हां परेशान न थियो। वतन आहे, मुहबत नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी पंहिंजे वतन सां। अल्लाह क़ुरान में ज़िक्र कयो त प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त इहो वाइदो कई तव्हांखे पंहिंजो इलाइक़ो वापसी मिलंदो। असां ॾिठो फतह मक्का जेको आहे सो थियण खां पोइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे पंहिंजो इलाइक़ो, पंहिंजो वतन वापसी मिलियो आहे। उन खां पोइ असां ॾिसूं इहो वतन केतिरे क़दुरु मुहबत आहे वतन सां। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जेॾीमहिल मदीने विया आहिनि, अल्लाह रब्बुल आलमीन छा फरमायो, उज़ीन लिल्लज़ीना युक़ातिलूना फ़ी सबीलिल्लाहि बिअन्नहुम ज़ुलिमू व इन्नल्लाह अला नस्रिहिम लक़दीर। फरमाई त
हुकुम ॾिनो वियो उन्हनि माण्हुनि खे जिन ते ज़ुल्म कयो वियो त उहे उन्हनि सां जंग विड़नि। उन खां पोइ फरमाई त उहे जंग विड़नि जेके पंहिंजे घरनि खां कढिया विया, जेके पंहिंजे घरनि खां कढिया विया, पंहिंजे इलाइक़े मां कढिया विया, उन्हनि खे अल्लाह रब्बुल आलमीन इजाज़त ॾिनी विड़ी करे पंहिंजो इलाइक़ो, पंहिंजो वतन उन जो दिफ़ा कनि ऐं पंहिंजे वतन खे वापसी जेको आहे सो आज़ादु कनि। असां क़ुरान मजीद खे खणी क़ुरानी तालीम खे ॾिसूं त क़ुरानी तालीम बि आहे त पंहिंजे वतन सां मुहबत कयो। वतन सां जेके मुहबत करण वारा आहिनि, जेके वतन जे ख़ातिर विढ़ण वारा आहिनि, उन्हनि जे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन जेको आहे सो मग़फ़िरत जो ऐलान कयो आहे। फस्तजाब लहुम रब्बुहुम अन्नी ला उज़ीउ अमल आमिलिन मिनकुम मिन ज़करिन औ उन्सा बअज़ुकुम मिन बअज़ फल्लज़ीन हाजरू व उख़रिजू मिन दियारिहिम व ऊज़ू फ़ी सबीली व क़ातलू व क़ुतिलू लउकफ़िरन्न अन्हुम सय्यिआतिहिम व लउदख़िलन्नहुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार। अल्लाह से फरमायो उहे शख़्स जिनके कढियो वियो पंहिंजे इलाइक़नि खां, हिजरतूं कयूं, उन खां पोइ विड़िया कुफ़ार सां, उन्हनि जे लाइ असां वादो कयूं था, उन्हनि जी दुआऊं क़बूल कयूं था, जन्नत जो वादो कयूं था। असां ॾिसूं जेके महाज़ ते असांजी अफ़वाज पाकिस्तान आहे या मुसलमाननि जे मुल्कनि जी जेका फ़ौज आहे, महाज़ ते जेका बॉर्डर ते बीठी आहे असांजे दिफ़ा लाइ, उन्हनि जी बि हक़ीक़त असां ॾिसूं केतिरे क़दुरु उन्हनि जी फज़ीलत आहे। फ़रिश्ता चवंदा कहिड़ा शख़्स आहिनि, ए अल्लाह असां तुंहिंजा आसमानी मख़लूक़ात आहियूं, असां रब न, ए अल्लाह असां तुंहिंजा आसमानी मख़लूक़ात आहियूं, असांखे तो वॾो शर्फ़ ॾिनो आहे, असां तुंहिंजा पसंदीदा जेके बाना आहियूं, असांखे तूं हुकुम ॾींदो अतअमुरुना, छा तूं असांखे हुकुम ॾींदो त असां उन्हनि ते वञूं, उन्हनि खे वञी सलामती पेश कयूं। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाईंदो जी हा, उन्हनि खे वञी सलाम पेश कयो। कहिड़ा शख़्स जेके हिजरतूं करण वारा आहिनि, हिजरतूं करण खां पोइ उहे शख़्स जेके महाज़ ते आहिनि, दुश्मन जे मुक़ाबले में बीठा आहिनि, उन्हनि शख़्सनि खे जेके ज़िंदगी में मुसलमाननि जे दिफ़ा जे लाइ महाज़नि ते बीठा हुआ, जेके बॉर्डरनि ते बीठा हुआ, ॿिए मुसलमाननि जी हिफ़ाज़त जे लाइ वञी उन्हनि खे सलाम पेश कयो। फ़रिश्ता क़यामत जे ॾींहुं सलामुन अलैकुम उन्हनि खे सलाम पेश कंदा। इहा अफ़वाज पाकिस्तान मुसलमाननि जी जेके फ़ौजूं आहिनि, जेकॾहिं उन्हनि जी इबादत में को फ़र्क़ु न आहे, अल्लाह से फरमाईंदो उन्हनि मुंहिंजी इबादत कई, या अबदूनी उन्हनि मुंहिंजी इबादत कई, वला युशरिकून बिही शैया उन्हनि कंहिंखे मूंसां शरीक न कयो, हिजरतूं कयूं ऐं मुसलमान जी हिफ़ाज़त जे लाइ सरहदुनि ते बीठा रहिया, उन्हनि खे सलाम पेश कयो। फ़रिश्ता वञी उन्हनि खे सलाम पेश कंदा, सलामुन अलैकुम बिमा सबरतुम, तव्हां ते सलामती आहे जो तव्हां सब्र कयो, कई तव्हां जूं ख़्वाहिशूं हुयूं। इन ई हदीस में शुरू में इहे बि अल्फाज़ आहिनि त हीअ पंहिंजूं ख़्वाहिशूं त घणेई रखनि था, यानी फ़लाणो कमु करिणो आहे, फ़लाणो कई ख़्वाहिशूं आहिनि, पर सरहदुनि जी ज़िमेदारी जे करे पंहिंजूं ख़्वाहिशूं पूरियूं नथा कनि। ला यस्ततीउ क़ज़ाअन, जे पूरो न करण खां पोइ इन्हनि जी क़ज़ा अचो वञे, अजल अचो वञे, मौत अचो वञे, शहादत मिलियो वञे, उन खां पोइ पंहिंजूं ख़्वाहिशूं पूरियूं नथा करे सघनि। तॾहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुहाजिरीन, फ़ुक़रा ऐं इहे सरहदुनि ते बीठल इहे सभ खां पहिरीं जन्नत में दाख़िल थींदा। अल्फाज़ आहिनि केरु जन्नत में दाख़िल थींदो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि जे बारे में फरमायो। इहे अफ़वाज पाकिस्तान आहे, असांखे पंहिंजे वतन सां मुहबत करणु घुरिजे, जीअं असांजी जिस्म सां मुहबत आहे, जान सां मुहबत आहे, पंहिंजे औलाद सां मुहबत आहे, ईअं ई वतन सां मुहबत हुजणु घुरिजे। वतन इहो इंसान जो जेकॾहिं बरक़रार आहे, वतन मौजूदु आहे त इंसान आहे, जेकॾहिं वतन न आहे त इंसान जी का बि इज़त न आहे। अॼु मुसलमान जिथे बि वञो उते मुसलमान मज़लूम आहिनि, पर हीउ प्यारो वतन पाकिस्तान, अज़ीम वतन पाकिस्तान, पाकिस्तान में असां ख़ुदि मुख़्तियार आहियूं, दीन ते अमल कयूं, शरीयत ते अमल कयूं, असांखे का रोकथाम कान्हे। असांजी ज़िमेदारी आहे पंहिंजे वतन सां मुहबत कयूं, असांजी ज़िमेदारी आहे पंहिंजे वतन जो दिफ़ा कयूं, असांजी ज़िमेदारी आहे वतन में मुहबत खे फैलायूं। अतइमु ताम वसिलुल अरहाम अफ़शुस सलाम तदख़ुलुल जन्नत बिसलाम। नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जामे तिरमिज़ी जी हदीस आहे, पाण फरमाए जन्नत में दाख़िल थियणु चाहियो था, हिकु ॿिए में दावतूं कयूं, हिकु ॿिए खे खाधो खारायो, उन खां पोइ सिला रहमी कयो, पाण में तालुकात ॻंढियो। इहे मुआशरती आदाब आहिनि। असांखे मुल्क में रही करे सभिनि मुसलमाननि खे पाण में मुहबत करणु घुरिजे। जज़्बा आहे ख़ैर सगाली, यानी बहितरीनु जज़्बो हुजे हिकु मुसलमान लाइ, ॿिए मुसलमान जे लाइ बहितरीनु जज़्बो हुजे, पाण में मुहबतूं हुजनि। इहो
अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे पंहिंजे वतन में रही करे असांखे वतन जी ख़िदमत बि करणु घुरिजे। को अहिड़ो फ़ैल असांजो न हुजे जंहिं सां वतन जी इज़त ते का सवाल पैदा थिए या को बि शख़्स वतन ते निशान करे वतन खे निशानो बणाए असांजी कंहिं बि ग़लती जे करे असांखे मुल्क पाकिस्तान जी फ़ौज जी मदद करणु घुरिजे, उन्हनि जे लाइ दुआऊं करणु घुरिजनि। जेके मुल्क जा हिन वक़्तु वज़रा आहिनि, सदर आहे, वज़ीर आज़म आहिनि, इन्हनि जे लाइ बि दुआ घुरणु घुरिजे त सही माना में जे मक़सद जे लाइ मुल्क खे हासिलु कयो वियो उहो मुल्क असांखे मक़सदु मिली वञे ऐं दीन इस्लाम जो मक़सदु जेको आहे उहो असांखे मिली वञे। ममलकत पाकिस्तान जेको अज़ीम हिकु मुल्क आहे, मुसलमाननि जो एटमी मुल्क आहे। अल्लाह रब्बुल आलमीन हर क़िस्म जा वसाइल असांखे ॾिना आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन हर मुश्किल में पाकिस्तान जी मदद कई आहे। असांजो वतन आहे, इंशाअल्लाह असांजी हिन सां मुहबत आहे। हर मुसलमान खे सिंधी हुजे, बलोची हुजे, पंजाबी हुजे या पख्तून हुजे, कंहिं बि क़ौम सां तालुक़ु रखंदड़ हुजे, पर वतन सां मुहबत इहा ऐं शरीयत आहे। वतन सां मुहबत इहो दीन आहे। वतन सां मुहबत इहो इस्लाम आहे। वतन सां मुहबत इहो ईमान आहे। प्यारे पैगम्बर जी सुन्नत आहे। अल्लाह रब्बुल आलमीन असांखे हर महाद ते हर वक़्तु पंहिंजे वतन जो फ़िक्र करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं पंहिंजे वतन जे लाइ कुझु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। पंहिंजे वतन जी ख़िदमत करने की तौफ़ीक़ अता फ़रमाए। चीनो अरब हमारा, हिंदुस्तान हमारा, मुस्लिम है हम वतन है, सारा जहां हमारा, वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।